सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ास डिवीज़न के पार्टी कारकुननि के खिताब कंदे चयो आहे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध के अवाम सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा कया वेंदा। मक़ामी बैंक्वेट हॉल मीरपुर ख़ास डिवीज़न के 3 ज़िलनि जे पार्टी वर्करनि में उहिदेदारनि के खिताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त असां पुरज़म आहियूं ऐं उन जो मक़सद गुरबत जो ख़ात्मो करणु, तरक्कीअ जी नई राहनि जी शुरूआत करणु ऐं सूबे में खुशहाली आणण लाइ रोज़गार जा नवा मौक़ा पैदा करणु आहे। ज़िले थरपारकर के हवाले से वॾे वज़ीर के ॿुधायो त थर में केतिराई आरो प्लांट गैर फ़ाल आहिनि। संदसि चवणु हो त थर जे अवाम जे वसी तर मुफ़ाद में कम न कंदड़ समूरनि आरो प्लांट्स की मरम्मत लाइ अम्ब्रेला स्कीम तैयार कई आहे, जॾहिं त पार्टी वर्करनि पारां हेस्को पारां नव कोट खां मिठी ताईं ॻोठनि में डिघी लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि ॻोठाणा मुश्किलात जो शिकार आहिनि। हुन चयो त सॼे पाकिस्तान लाइ सस्ती तरीन तवानाई पैदा कंदड़ माण्हुनि खे तवानाई सां भेट नथो करे सघिजे। वॾे वज़ीर वधीक चयो त पार्टी कारकुननि खे अॻु में ई परफॉर्म ॾिनो आहे त हू तरक़ियाती कमनि लाइ तजवीज़ूं तलब कनि वञनि। वॾे वज़ीर चयो त उमरकोट जे पार्टी कारकुननि पंहिंजे ज़िले हेडक्वार्टर जी ख़ूबसूरती जो मुतालबो कयो आहे। हुन चयो त मां चाहियां थो त तव्हां मूंखे उमरकोट जी ख़ूबसूरतीअ वारो पैकेज लिखत में मोकिलियो त जीअं मां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के ॾेखारे सघां। उन खां अॻु पीपी वर्कर्स कन्वेंशन्स जे इजलास में थर जे औरतुनि बाबति वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त में हिकु गर्ल्स कॉलेज आहे जिते सॼे थरपारकर ज़िले जूं छोकिरियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि। छोकिरियुनि वटि रोज़ानो ॿाहिरि निकिरण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। वॾे वज़ीर चयो त हू हॉस्टल खे फ़ाल बणाइण लाइ स्कीम तैयार करण लाइ तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह सां ॻाल्हाईंदो त जीअं छोकिरियुनि खे सहूलियत मिली सघे। सिंधड़ी तालुके जे कारकुननि LBOD जे मुकमल थियण ऐं रेम्बोर्डिंग जे हवाले सां शिकायत कई, छाकाणि त उन सां झुॾो ऐं सिंधड़ीअ जूं ज़मीनूं पाणी में अची रहियूं आहिनि। इहा बि निशानदही कराई वई त सिंधड़ीअ खे ड्रेनेज सिस्टम जी ज़रूरत आहे त जीअं मेहुनि ऐं लूण वारो पाणी इस्तेमालु थियल ज़रई पाणी नेकाल करे सघिजे। वॾे वज़ीर चयो त LBOD जे मसइलनि जे हल लाइ सिंध हुकूमत कम करे रही आहे। थरपारकर के कारकुननि पारां थरपारकर में वधीक डैम ठाहिण जी बि तजवीज़ ॾिनी त जीअं ज़रात लाइ पाणी गॾु करे सघिजे। हुननि निशानदही कई त थर में 70 खां वधीक डैम ठाहिया विया आहिनि जेकी पाणी जी खोट सबबि ज़मीनुनि खे इस्तेराब करे रहिया आहिनि ऐं बसर ऐं ॿियो फसल पैदा कराए रहिया आहिनि। इहे डैम ज़रई सरगर्मियुनि जो ज़रियो साबित थिया आहिनि ऐं खुशहाली पिणु आणींदा। इजलास में वॾे वज़ीर आपाशे वारे वज़ीर खे हिदायत कई त उन इलाइक़े जी सर्वे कई वञे जिते डैम ठाहे सघजनि था। मीरपुर ख़ास जे पार्टी कारकुननि वॾे वज़ीर खे ॿुधायो त मीरपुर ख़ास खां मीरवाह रोड जे ख़राब हालत आहे, जंहिं करे रोज़ानो हादसा थियनि था। इहो मुश्किल सां 16 किलोमीटर रोड आहे जंहिंखे तरजीही बुनियादनि ते ॿीहर तामीर करण जी ज़रूरत आहे। पीपी कारकुननि मुतालबो कयो त जमड़ाऊ ऐं मिठड़ाऊ केनाल जी खोटाई करे पाणीअ जी बचत ऐं पाणी जी खोट ते ज़ाब्तो आंदो वञे। वॾे वज़ीर खे गुज़ारिश कई वई त नारा केनाल खे नेकाल करण सां गॾु उन जे वहिकरे खे बहितर बणाइण लाइ रुकावटूं हटाइण जो पिणु हुकुम ॾिनो वञे त जीअं नंढनि आबादगारनि खे पंहिंजी ज़मीनुनि खे सैराब करण लाइ पाणी मिली सघे। जंहिं ते वॾे वज़ीर चयो त सिंधड़ीअ जे ड्रेनेज स्कीम ते कमु थी चुको आहे ऐं जल्द ई आलमी बैंक ऐं एशियन बैंक जे सहकार सां मुकमल कयो वेंदो। सैयद मुराद अली शाह चयो त मीरपुर ख़ास जी अवाम जे मुतालबे ते कारकुननि इस्पताल में नओं मेडिकल सुपरिटेंडेंट ऐं स्पेशलिस्ट के मुक़रर कयो आहे त जीअं मक़ामी सतह ते ज़रूरी इलाज फराहम थी सघिजे। उन मौक़े ते पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो, MNAs मीर मुनवर टालपर ऐं आफ्ताब शाह जिलानी पिणु ख़िताब कयो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2007 में आई त हिकिड़ो नओं नारो लॻो, बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी। हाणे इहो माण्हुनि जी डिमांड हुई जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां कई आहिनि। असां कीअं पंहिंजी शहीद राणीअ जी उन ॻाल्हि खे विसारे था सघूं। इंशाअल्लाह ताला नौजवाननि खे इहे नौकरियूं मिलंदियूं, जल्द मिलंदियूं। असांजो हीअं वोट को पहिरीं बहानो कोन ॻोल्हींदो हुअसि, बाक़ी फैक्ट्स हुआ, को बहानो कोन्हे, को इलेक्शन फ़िलहाल कोन थी अचे जो असांखे को बैन लॻी वञे। अलाह कंदो का अहिड़ी कुदरती आफ़त न ईंदी, उहो रब जो वस आहे, उहो अलाह असांखे रहम कंदो। इंशाअल्लाह असां वधि में वधि नौकरियूं जेके 1 to 4 जी रहियूं आहिनि, पर हिन खां अञा तमामु घणियूं हुयूं जेके ॾियणियूं, उहे सभु इंशाअल्लाह ॾींदासीं। इम्तिहान हूंदो आहे इलेक्शन में जॾहिं वेंदा आहियूं, अगरि माण्हू वोट कंदा आहिनि त पोइ सम्झ में ईंदी आहे त कुझु न कुझु माण्हुनि जो कमु करे सघिया आहियूं।
सो असां हिन मीरपुर ख़ास ज़िलो, शहीद बेनज़ीराबाद ज़िलो, उमरकोट ज़िलो, जेके तव्हांजे एडजॉइनिंग गॾु थियल ज़िला आहिनि सभई सां गॾु इन में हिकिड़ी ॻाल्हि असां चई था सघूं त असांजा जेके रोड आहिनि, जेकी उन्हनि जी हालत हुई पोइ 5-6 सालनि में या 8 सालनि में उन्हनि रोडनि खे सफ़ा असां बदिलाए छॾियो आहे। हींअर बि असां नवाबशाह खां निकिता आहियूं, असांखे चऊं 2 कलाक लॻंदा मीरपुर ख़ास पहुचण में, ऐं तेज़ कोन आयासीं, तमामु आराम सां आयासीं। 1 कलाक ऐं 35 मिंटनि में जल्दी हिते पहुची वियासीं। तव्हां ॾिठो हूंदो तालीम तमामु ज़रूरी आहे। असां पंहिंजा बचड़ा, पंहिंजी नई जनरेशन पढ़ाए सघंदासीं त असांजो मुस्तक़बिल हूंदो। सो तॾहिं असां पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारे सघंदासीं। सिंध जो नौजवान रोज़गार सां लॻे, उहो चाहे थो रोज़गार सां लॻंदो, उहो ई पीपल्स पार्टी असांखे लाइ केतिरो पोइ ते छॾींदो आहे, नौकरियूं ॾेई छॾींदी, त पोइ त माण्हू असांखे पुछंदा कि माण्हू उहे